तमाम बेहतरीन फिल्म कल सीन कया थी अदील भाजा अहमद अली साहब तव्हांजा ॾाढो मज़ो आयो ऐं निसार शाह ऐं जेको आहे फेसबुक ते फोटो छॾिया थी त माण्हू पिया चवनि वाह ॾे हाल वाह 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 नओं रूप कयो अथव हिन जो ऐं हक़ीक़त पुछा करी तमामु बहितरीन कास्ट आहे ऐं बहितरीन फिल्म आहे एक्शन कॉमेडी ऐं सिंध टीवी जी बहितरीन फिल्म असां महिनत कयूं था अलाह हुनजो अजर ॾींदो तव्हां दोस्त हिन फिल्म खे ईद जे ॾींहुं ॾिसणु विसाईंदा ऐं तमामु अहमद अली साहब भलो किरदारु कयो आहे आदिश साहब ऐं इरफान चौधरी निसार शाह मां ऐं कॉमेडी ॿिया ॿ अदाकार आहिनि सरफराज़ आहे खादम हुसैन तईम आहे सरवर बिरोही आहे एस भट्टी आहे गुलाम नबी भंडा बहरहाल तमामु दादू जी बहितरीन कास्ट आहे ऐं ज़ाहिद सिद्दीकी असांजो साहब आहे रवि तव्हांजो मिट आहे हा साईं मां बि आहियां असां टे भाइर आहियूं अच्छा हा हिकिड़ो चौधरी ऐं इरफान मां तव्हांजो छा नालो आहे मुंहिंजो गुलबहार गुलबहार ऐं हो चौधरी गुलशेर हा ऐं असांजो इरफान साहब दिलशेर ऐं तव्हां तमामु सुठा आर्टिस्ट आहियो तव्हांजी फिल्म सुपर हिट थी ऐं हवा बिराड़ी पसंदि थी असांजो दुआऊं तव्हां सां गॾु आहे ॿाहिरि जी दुआऊं खपनि महिनत कयूं पता ऐं महिनत जो अजर असांखे मौला ॾींदो ऐं असांजी वरी ख़ुशनसीबी आहे जो ज़िंदगी में फर्स्ट चकर तव्हां सां गॾु असां कमु पिया कयूं माना कंहिं तव्हांजे प्रोजेक्ट में इहा वाह जी लख जी ॻाल्हि कई ऐं हक़ीक़त आहे त असां 50 खां 60 फिल्मूं ठाहियूं आहिनि पर कॾहिं बि असां न अदील भाउ खे यादि कयो आहे ऐं न वरी असां जेको आहे सो अहमद अली खे यादि कयो आहे ऐं माशाल्लाह ऐं सची पुछो त माण्हू असांखां पुछंदा आहिनि त तव्हां दादू शहर जा आहियो ॿिए किथां जा आहियो असां दादू शहर जा आहियूं दीपू भला चौधरी जेके इंशाअल्लाह ताला आहियो मुंहिंजी यूट्यूब जी फिल्म धमचर ठहे थी हुन में बि अदील साहब आहे अहमद अली साहब आहे तमामु हाणे इंशाअल्लाह ताला इहे दोस्तनि खे यादि कंदासीं ऐं इहे मेड़ा का पिया थींदा फिलहाल असां दादू वारे प्रोजेक्ट में हुजूं असांजे शहर जी असांजे पंहिंजे इंशाअल्लाह दादू जी हर फिल्म में अदील ई अहमद अली हूंदो इंशाअल्लाह इहो वाइदो था कयूं मौला जियो जियो मौला सलामत रखे तव्हांजी दुआ में यादि ॾिसण में विसाईंदा ईद ते जानी दुश्मन फुल कॉमेडी एक्शन फिल्म ओके महिरबानी हिकिड़ो डायलॉग बि थी वञे हा कहिड़ो डायलॉग थी जेको तव्हां फिल्म में हुजे फिल्म में त कहिड़ो डायलॉग आहे हा कल्ह जेको डायलॉग मूं चयो आहे हाशिम इहे असांजे कहिड़ो डायलॉग तोखे ख़बर हुजे हा हो चए थो त मुंहिंजी भेण खे पनाह ॾियो उनखे था चयो हाशिम भेण तुंहिंजी पनाह असां ॾियूं ई चाचो रमज़ान जो वेठो अथई हा उनखे छो नथो चई त पनाह ॾे इहो वाह 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 वेल डन माना तव्हां माना चरिया आहियो तव्हां ख़ुदा जो कसम आहे कल्ह अदील अहमद अली खे ॾिठो तव्हां अली साहब मूवी था करियो ऐं हक़ीक़त आहे हिकिड़ो सीन तव्हांजो कमाल आहे हे जेके अॼु जेके टे सीन थींदा न इहे त माना सम्झे कहरी ज़हरी न वाह 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 ऐं माशाल्लाह अॼु इन करे ॿी केतिरा आंदी आहे ऐं दुआऊं कंदासीं थी फिल्म दुआ कयो महिनत कयूं था महिनत जो अजर मौला ॾींदो ऐं तव्हां दोस्त ॾींदो ऐं जेके असांखे चाहिनि था उहे ॾिसंदा हक़ीक़त अथव त हे चौधरी असगर जी फिल्म छो जो चौधरी कॉमेडी एक्शन फिल्म ठाहींदो आहे उहा फिल्म माशाल्लाह हलंदी आहे ऐं हीअ फिल्म कॉमेडी एक्शन अथव ॾिसण में विसाईंदा ईद जे ॾींहुं जानी दुश्मन महिरबानी डायरेक्टर चौधरी असगर तई मां ऐं कैमरामैन असांजो माजिद शाह आहे ऐं असिस्टेंट मां ऐं जेको आहे तो वाह वाह वॾी महिरबानी में अदीस कमरानी साहब आहे अहमद अली आहे साईं जिन खे चवां ज़ाहिद सिद्दीकी आहे चौधरी असगर तईम आहे इरफान आहे वॾी कास्ट आहे इंशाअल्लाह ताला ईद जे ॾींहुं ॾिसण न विसारींदा जानी दुश्मन वॾी महिरबानियूं साईं अदीस साहब अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं अदीस साहब हे मीअं सम्झ त चौधरी फिल्मूं 50 खां 60 दादू में ठही चुकियूं आहिनि पर तव्हां शुरू में हो हिकु ॿिनि में वरी जेको गायब असल में चौधरी साहब सां मुंहिंजी मोहबतूं तमामु पुराणियूं आहिनि फिल्मनि में ड्रामनि में हुजूं न हुजूं पर तक़रीबन पंहिंजनि प्रोजेक्टनि में मूंखे यादि कंदो आहे ऐं कंहिं को ज़रूरत पहुची वेंदी आहे त चौधरी वटि असां ईंदा आहियूं कमु कंदा आहियूं ऐं इनशाअल्लाह हाणे हर ड्रामे हर फिल्म में गॾु हूंदासीं गॾु कमु कंदासीं ऐं हीअ जेका फिल्म ठही पई थी जानी दुश्मन चौधरी जी डायरेक्शन में तमामु बहितरीनु फिल्म टीवी जी ईद जे ॾींहुं हलंदी सॼी सिंध ॾिसंदी सॼी सिंध ॾिसी ख़ुशि थींदा दादू जी बहितरीनु फिल्म ठही चुकी आहे ऐं तव्हांखे यादि हुजे न हुजे त रीमा जी पहिरीं फिल्म इंशाअल्लाह दादू में ठही ऐं मूंसां ई ठही असां कास्ट कयो थी असांखे ॾाढो तंग कयो छो जो लाड़काने वारा अक्सर करे हर डाला खे शो चवंदा हुआ शो अच्छा ऐं माशाअल्लाह तमामु पहिरीं फिल्म में हिन तमामु बहितरीनु कमु कयो अॼु हिन पंहिंजी महिनत सां बदौलत पहुती आहे
ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रीमा कीअं सम्झे त मां हिनखे पंहिंजी भेण सम्झंदो आहियां, रीमा पंहिंजो बचो सम्झंदो आहियां हिनखे, मां हिनजी वॾी इज़त कंदो आहियां। हीअ मौला आहे तक़रीबन तव्हांजे फिल्मनि दुनिया में रीमा नाज़ हूंदी आहे छो? मां कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजी फिल्म में रीमा हुजे, घणनि फिल्मनि में आहे, पर वरी छा आहे जो मसरूफ़ियत जी वजह सां पोइ हिनखे कास्ट न करे सघंदा। रीमा तव्हांजी फिल्म जानी दुश्मन चौधरी असगर वारनि सां थोरो मोबाइल खे बंदि कंदव, शर्म अचेव थो? अधु मां यार दोस्तो ॻाल्हायोसि। हलो हा रीमा खां हाणे तव्हां इंटरव्यू वठी सघो था त असांजी फिल्म जेकी जानी दुश्मन है ईद जी फिल्म आहे, तमामु सुठी फिल्म आहे। असांखे 3 ॾींहं असां रिकॉर्डिंग कयूं पिया, हलो राति जा सीन हुया, कुझु गाननि जा, हलो तमामु सुठी फिल्म आहे। हा, राति बि तव्हांजी फोटो ॾिठासीं, तव्हां बहितरीनु, फिल्म ई बहितरीन आहे, माशाल्लाह माशाल्लाह अदाकार माशाल्लाह सुठा आहिनि असांजी हिन फिल्म में। माशाल्लाह अल्लाह फिल्म खे कामयाबु कंदो। अस्सलाम वालेकुम भाभी, ख़ुशि आहियो? कीअं आहे तबियत? छा था खाओ? वालेकुम सलाम, बिल्कुलु ठीकु आहियूं। छोला खाऊं पिया। छोला, जी छोला दादू जा मशहूर जो खाऊं भला। माशाल्लाह। हिन फिल्म में भाभी तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे? मुंहिंजो माउ जो किरदारु आहे। फिल्म माशाल्लाह ॾाढी सुठी आहे, दादू जी ठहे पई थी, ऐं चौधरी असगर थईम सां कमु कंदे तव्हांखे काफ़ी मज़ो बि ईंदो ऐं काफ़ी ड्रामनि में बि कमु कयो आहे चौधरी सां। हिन फिल्म में कमु कंदे कीअं लॻो? माशाल्लाह सही थो लॻे, छो जो मूंखे असगर वारनि सां 15-16 साल थिया हूंदा हुन सां गॾु कमु कंदे। उन काफ़ी फिल्मूं कयूं आहिनि। शायदि हा, साईं मुनवर शाह हूंदो हुयो त तक़रीबन मुनवर शाह हुयो हिकिड़ी फिल्म में, ॿिनि में उहो हुयो, कुझु फिल्मूं असगर, काफ़ी फिल्मूं मुंहिंजा नाला नथा अचनि, पुराणी 15-16 साल थिया हूंदा आहिनि फिल्मुनि खे। अञा मां सम्झंदासीं मथे न त 15-16 साल थिया हूंदा। माशाल्लाह, महिरबानी भाभी, महिरबानियूं। छा साईं, जीअं त अहमद अली साहब खे साड़ थी वियो, जीअं बाबा वरी हिकिड़ो इहो डायलॉग नहीं सही थी वञे पंहिंजा, इहो जेको वाह वाह, माना हिन में नवाण कई अथव, बहितरीन वाह वाह, ज़बरदस्त। शाह साहब आयो न, तव्हां छा था खाओ? घणी पसंदि ईंदी, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जो तव्हां पहिरियों चकर असांखे पंहिंजी फिल्म में कास्ट कयो आहे। असांजे दादू जी इज़त आई आहे ऐं असां तव्हां लाइ दुआऊं आहिनि। ॾाढी देरि कई आहे, सही असांजी फिल्म में डायरेक्ट डायरेक्टर जे साॻ इंतज़ार में हुई, अचे त सीन कयूं, इलाही सारा दोस्त ॿिया बि मौजूदु आहिनि।